महाजानी मुबारक मतलब, महाजानी मुबारक मतलब। जय मुबारक। छाजी मुबारक। महाजानी हाजी बाबा के रहमान ऐं शेर आज़ाद कराए ॻोठ पहुचायो आहे। शुक्र आहे कुद कुद कोन लॻो अथसि न। हाँ महाजानी, पर हाजी बाबा हिकु वॾी ग़लती कई आहे। कहिड़ी ग़लती? लाल खान ऐं शाह खे पुलिस हवाले करण बदिरां आज़ाद करे छॾियो। शायदि लाल खान खे पुलिस हवाले करण खां पोइ वॾी सज़ा ॾिनो। मूंखे भी इहे तो लगे मामा। बाबा के फोन कयो। एॾा ॻारा कहाणी सुबुह सां ॻाल्हाईंदासीं। लाल खान सां मूंखे मीर बाबा जे मसइले ते ॻाल्हाइणो। ख़राब थियो बरल, ख़राब थियो। हाली सार लठ भी भगी आंग भी कोन बो। हाणे कासू भी वञी कैद थियो, अलाए छा थींदो। सार नवाब खान चाचे मां 16 हथ कोन कढंदो, कोन को जुगाड़ सोचणो पवंदो। अड़े तव्हां ॿई चरिया हो, तव्हां चाचे सोबत जे फंदनि मां वाक़ुफ़ न आहियो। हिकिड़ो फंद न फैल थींदो अथसि त चाचो वरी ॿियो फंद ठाहींदो आहे। मतलब त फंदन में भी असांजो उस्ताद आहे। ये 16 वट कोन ॾींदो नवाब खान खे। सर कोई पाण थका थी ॾेई रहूं, चाचो सोबत ॼाण पहुतो। हा परियल हाणे ॾिसजांइ त चाचो सोबत नवाब खान खे ईअं तो पंहिंजे हथनि जो रांदीको करे ऐं ठहिंग टपा ॾियारे। भले मूंखे कुझु बि न ॿुधायोसि, पर जेको मुराद सां ॻाल्हायो सभु कुझु ॿुधी वरितो। मामा जेकॾहिं तव्हां ॿुधो आहे त मूंखे इहो ॿुधायो मुराद छा फ़ैसिलो हूंदो। मुराद कहिड़ो बि फ़ैसिलो करे, पर मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे कि तूं फराज़ खे छॾण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हा मामा, फराज़ खे छॾण जो फ़ैसिलो त कयो अथऊं, पर अलाह करे हिन फ़ैसिले ते क़ाइमु रही। छो तूं मोटी आहीं? नवाब खान ॾांहुं कोन वई छा? बस न वञी सघे, रस्ते ते ॻाल्हि अहिड़ी थी वई। ख़ैर त आहे न पुट, तूं एतिरो परेशान छो आहे? वॾी ॻाल्हि थी वई आहे चाचा रमज़ान। फराज़ सालू खे गोलियूं हयूं। फराज़ सालू खे गोलियूं आयूं? छो? असांखे त कंहिं ॿुधायो बि कोन। सालू नाज़ीरा सां निकाह करे छॾियो। कमु त सफ़ा भलो थियो आहे, पर ॾे ख़बर सालू बची त वेंदो न। चाचा पक सां त कुझु चई नथो सघिजे। शेर शहर खणाए वियो अथसि। घणी गोलियूं लॻी अथसि? ॿ कुल्हनि में लॻियूं अथसि। चाचा इहो त मां पहुची वियुसि जो फराज़ खे परे करे सालू जी जान बचाई, न त उफट मारे सा। मारे त चुको न, बाक़ी जे बची वियो त वो सालू जो भाग। रहमान कमु त ख़राब थी वियो, छेड़ो त सफ़ा चोट चढ़ी वियो। चाचा रमज़ान सुठो थियो, हाणे त जाबिर वकड़ में फासी वियो न। मूंसां मुंहुं ॾींदो, शहर वारनि सां ॾींदो या नवाब खान सां? सभिनी सां मुंहुं ॾींदो। तूं रुॻो पंहिंजो ख़्यालु रखजांइ, ख़बर ई न पवंदी त जाबिर खान केॾी महिल तो बघेड़ वारो झटि हणे। चाचा रमज़ान तूं फिकुर न कर, ख़ुदा सालू ॾांहुं ख़ैर कर। शेर रुॻी शहर खां मोटी अचे, पोइ जाबिर खान खे बि ॾिसी वठंदासीं। हाणे सम्झी वियुसि त तव्हां माज़ी जे मुर्दे खे क़ब्र मां खोटे कढण था चाहियो। सोनू, जॾहिं मुर्दे जी क़ब्र खे खोटबो आहे न त बदबू थी वेंदी आहे। मां मञा थी मुराद त मोहब्बत दिल अंदर दफ़न हूंदी आहे, पर मोहब्बत कॾहिं बि न आहे मिलंदी। पर तो पाण मुंहिंजी मोहब्बत खे पंहिंजे हथनि सां मारे फराज़ सां शादी कई। मां पंहिंजो पाण खे उन ॾोह जी सज़ा ॾियण थी चाहियां ऐं हमेशह जे लाइ तुंहिंजी थी करे रहण थी चाहियां। सोनू, मां तोखे माफ़ त करे सघां थो, पर मां तोखे सज़ा नथो ॾेई सघां। इन जो मतिलब त तूं मूंखे माफ़ करण बि नथो चाहीं। भली न कर शादी, मर्ज़ी वारो आहे। सोनू, मां तोखे कीअं सम्झायां? उहा शादी हूंदी न आहे जेका सज़ा सम्झी कई वञे। मुराद, तोखे कहिड़ी ख़बर त फराज़ मूंसां शादी करे मूंखे कहिड़ा कहिड़ा दुख ॾिना आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं सज़ाऊं ॾिनियूं अथई। मुराद, मां त तुंहिंजे प्यार जी
छांव में वेही करे सुकून जो साह खणण थी चाहे। सोमी जो जज्बाती फैसलो है भली भली मां सां शादी कयां पर मूंखे एतिरी पक आहे मुराद खे विसारे कोन सघंदी। मुराद में मञा थी त इंसान पंहिंजो मासी नथो विसारे सघे, पर जॾहिं मोहब्बत जो लफ़्ज़ जिंदगीअ जे लाइ ज़िलत बणिजी वञे त पोइ मासी रुगो नफ़रत ई नफ़रत बणिजी वेंदी आहे। ऐं फराज़ सां मुंहिंजो नफ़रत जो रिश्तो आहे। ऐं मोहब्बत मुराद सच पुछे न त हाणे मां कंहिंसां मोहब्बत करे न सघंदसि। जेकॾहिं करणु चाहे त तोसां शादी ज़ाल बणिजी तुंहिंजी सभु ज़िम्मेवारियूं निभाईंदसि। तूं सोचे सम्झी करे मूंखे जवाबु ॾिजे। सोचण जे लाइ मां तोखे ॾींहुं ॾियां थी। शाबाश फराज, शाबाश। आज कम क्यों थी पर अन्य मज़ो न कई। ठप मारे अची ना त ख़बर पए ना त जहिड़े करण जो अंजाम छा थींदो आहे। बस बाबा दुआ करे रहमान खे हिकु मिंट बि रहमान देर सां अचे हा न सालू अॼु चेरो ई न हुजे हा। पर नज़ीरा जो छा थींदो इहो सोचो थो? हा सोचो था। मासी साहबा तुंहिंजे साम्हूं कुझु त ॿुधाए वई हुई न? छा ॿुधाए वई साहबा? उहोई त नज़ीरा अॼु बि घर अचणु चाहे थी ऐं मां हुन सां निकाह कंदुसि। बस कर आइंदा अहिड़ी ॿोली न बोलजां। गैरत वारी ॻाल्हि कर, बेगैरत वारी ॻाल्हि न कर। गैरत जी ॻाल्हि कयां त पोइ इंसानियत खे काॾे कयां? हाँ काॾे कयां इंसानियत खे? नज़ीरा जो को बि ॾोन आहे उनखे गैरत जे नाले तलाक ॾींदोमांसि ऐं हाणे इंसानियत जे नाते हुन सां निकाह कंदुसि। निकाह तॾहिं कंदे जॾहिं सालू मरंदो या नज़ीरा खे तलाक ॾींदो न। अजायो वेठो थो ख़ाली पुला पचाई। नज़ीरा खे छॾ, सोनू जे बारे में सोच। सोनू भी साल बणिजी गॾु रहंदी ऐं नज़ीरा में चई ईअं थो ॼण हाणे सभु कुझु करे ॾे, मथो ख़राब थो थिए। केतिरो मुठ में हिकिड़ो कंदे नज़ीरा या सोनू? तो मुंहिंजो घर बर्बाद कयो। मां पंहिंजो घर कीअं आबाद कंदुसि इहो मुंहिंजो मसइलो। तोखे मां बार बार चवां थो मुंहिंजनि मामलनि में टंग न हणाए। तूं नवाब खान सां मुआदो अटकाए सघंदे? हा कुझु बि करणो पियो सोनू तलाक न वठी सघंदी। ॾिसूं था छा थो करी। मां मात करे वेही थो रहां। ॾिसां त तूं छा थो करी। अहिड़ो मुंहुं ॾेई ॾेखारींदुसि सलाम कर। विचण वारो कयो, रुगो हवाल न कजो। मुर्स ते मुक़ाबिलो कयो ऐं मुक़ाबिलो कंदा बि सही। चओ त मुंहिंजो नालो सोबत फ़कीरा। फ़कीर त फंद न त पोइ गंद जो गंद। हुकुम कर चाचा साईं, असांखे करणो छा आहे? वक़्तु ॿुधाईंदी रुगो तुंहिंजे फंदा न फाड़ पवंदा। मामा साईं नाराज़ न थियो, तव्हां जीअं चओ तीअं कंदासीं। कासू तुंहिंजे न सखड़नि हवालनि खां त मूंखे पाह थी लॻे पाए। ही बि कंदासूं हो बि कंदासूं। अॼु ताईं ॿुधासीं कयो छा ते? हा इहो रुमाल विच विझो थो वती ॿियो करी छा थो? ॿियो त छॾियो पर रुगो रहमान खां तव्हां वारस लाश बि न वठी सघियो। न कंदा छा ज़िंदगीअ में ताईं? रहमान सां बि हिकु कहाणी कंदासीं मामा साईं। कॾहिं कंदा? जॾहिं वारस जे लाश हॾा बि सड़ी वेंदा पोइ कंदो। ॿुधी नथा मरो ताईं जॾहिं में हिमत हुजे। हा नज़ीरा मूंखां तलाक कोन वठिया। तूं रुगो हुकुम कर चाचा साईं, असां ॾींहुं ऐं राति हिकु करे छॾींदासीं। त पोइ ॿुधो
कन खोले ॿुधो त पोइ जल्दी कयो ये नज़ीरा ॿिए कंहिंजी ज़ाल न बणिजी वञे उन खे अॻु में उन ख़तमु करिणो आहे काथे आहियां इहो दिन में मत जेको चवंदो आहे कमु करिणो आहे माण्हू खपनि इहो अटकल ॾींदा नासा ते किथे मूंखे हिते वठी आयो दीनू बाबा तोखे वठी आयो आहे दीनू बाबा पाण किथे आहे अलाए काथे आहे मां पाठाणी भई आयो आहियां छा दीनू बाबा के तो पाठान आहिनि छो न ना सर मूंखे बुखार आहे बुखार बुखार त कान्हे को कोने न और चेपो तो टाइट कर दे तो सुई हणा हाणे मूंखे बुखार को कोने सुई लगे मां मरी वञा मामा तव्हां छा पिया चओ असांखे त कुझु सम्झ में ई नथो अचे चढ़नि माण्हुनि खे कूंदर पुटनि जी ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे पर मीर मोहम्मद दीनू बाबा तोखे छा लाइ पे दवा वठी ॾिनी चए पियो दवा वठि घणा त पुट ॼमंदी हाणे पुट कुंवार खे ॼमंदो या खे ॼमंदो हा दा सम्झां थी ॿार न आहियां चुप रह बस तूं मां साथ में दीनू सां ॿधल रही न त इहो मां साथ कीअं चवंदो त मीर मोहम्मद मरे आई कुंवार जी शादी मुराद ॾे सां थिए मोहम्मद जो चक्कर आई भई नंगे पाठा अरे रे पाठा पर दा मीर मोहम्मद मुराद सां छो विड़ियो आहीं छो न विड़ासीं असां कुंदर पुटनि लाइ इर्ती विर्ती थो करे मां साथ खे चवंदुसि हिनखे टिकटिकी ते चाढ़ींदो टिकटिकी ते ॾिसां कीअं था मीर मोहम्मद खे सुई हणी माराए मुराद मां सभु कुझु सम्झां वो ता मीर मोहम्मद जी ॻाल्हि दिलि में न कजाए पंहिंजे बस में न आहे वाह जानी अॼु मीर मोहम्मद मूंखे वॾो सबक़ सेखारे छॾियो आहे ये ॻाल्हि कॾहिं कर बस में न आहे बाठा न तोड़ा अबा मेहराब हिन चक्रीअ जा पेर परे खां पधरा जे घर में पेर रखंदी वो घर ई तबाह ज़ेबू घणो न ॻाल्हा मां चवां थी पंहिंजे वात खे लगाम ॾे न पंहिंजी इज़त पंहिंजे हथ में अथई छोरियूं छॾियो हिन झेड़े झगड़े खे दुआ कयो त सालू मोटी अचे पोइ पई उछेड़ो कजो सॼी उमिरि पई अथव अबा मेहराब कूड़ कोन थियणा सही थी चवां जीअं पहिरें ॾींहुं निकाह पियो त मुड़ुस वञी अस्पताल में पियो चोटीअ जी चंडरी रना चोटीअ जी ज़ेबू ज़ेबू मां चवां थी वात बंदि कर न त अहिड़ो पुछड़ो कंदी सै हां चाची तू मूंखे पुछड़ो कंदी है हां अच कर मूंखे पुछड़ो किनी काठोड़ जी न तू मुझे डेर वीचारे सां निकाह करियां न मिस्किन खे कोलियूं लगना चंडरी आई हथ सां मुड़ुस मारायो अथई पता ई न सालूअ खां बदलो ज़ेबू मां चवां थी मुंहिंजे मथां इल्ज़ाम न हण चाचा मेरा समझाइस इनके त पटियास न जुटा अरे न थी चवां त वनी थी मथे ते चढ़ंदी तोखे अञा मुंहिंजो हथ ई न लॻो ऐं परे थी छा कंदी मुंडी का वठी हाणे न भित में हां तू मूंखे भित में हणंदी आहे बि भली मोर मोहांडी हला अरे वठाए थी अॼु छा कंदी तू छा कंदी हां न कुझु चाहे त वनी थी मथे ते चढ़ंदी हां मां चवां थी छॾ मुंहिंजे वारनि मां मां चवां थी त छॾ मां चवां थी तू छॾ मूंखे हां नथी कुझु चाहे त वनी थी मथे ते चढ़ंदी अरे वनी नहीं तू छॾी थी आई परे थी मरे ने भागी चंडरी चल मुंहिंजे लाइ मसालो कुझु बि कोन अथई मसालो सॼो आहे कासिम जो पुलिस फासाईंदी कासिम खे फासाईंदी इन करे उन खे चवणो आहे त ॿ टे ॾींहं टरी वञे अच्छा अच्छा मां कासिम खे चवंदुसि उनखे सम्झाए छॾ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरे लाल खान अची वई जा बिस्मिल्लाह कहिड़ा हाल अथई फ़क़ीर ठाकुर त पास ते यार कुझु त तबियत सही आहे ख़ुशि आहीं अच्छा छा जरा तुझे क्या बचड़ा बाका छड़िया जुड़ो चा हां हां ए यार पादा जागो त खाई ए बड़ा दे खबर तोरो भाषा कोन आयो चाहू न के कमकार सां मोकलियो त मां अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे यार किथे यो किथे तरियो आहे तू हेॾा हलियो आहे ॻाल्हि काथे बि तो जे पइजी वई आहे सोबत फ़क़ीर उतां खां आई बेदल को तो वेठो जिते सोबत फ़क़ीर अॼु राति तो वटि मां महिमान आहियां वॾा वॾा हवाल वठणा ॻाल्हि सफ़ा काटे में पइजी वई आहे लाल खनाला ख़ैर कंदर काटे में ॻाल्हि छो थी पई अथई त मुंहिंजा कन न दतियूं मुंहिंजो ट्रंपियूं तव्हांजे जबर पैनूं त पियो आहे त ख़ैर न ख़ैर लॻो पियो आहे चल बोल आख़िर अरे उठ वञी को छेलो बेलो लेटा लाल खनाला यार उठ ना ॾिठव थने ते पला त मां जा ईअं ई थींदा अथव बाक़ी नाने मेरा बाक़ी पत्थर हणंदासीं बि डणंदासीं मां शैतान गिरी में तूं असांजी मां हुई असां तो जना थी सघंदासीं नु सवाल ई पैदा कोन थो थिए जो ॿिन खे विढ़ाइण लाइ अमां जी बराबरी करे सघूं पर हिन दौर में उहो ई मखण जो चाणो आहे जेको ॿिन माण्हुनि खे विढ़ाए थो बाक़ी वञी बुख मरनि ऐं आख़िरत में मलाइकनि जा पादर खाओ ना बा मलाइक वरी छा बूट पाईंदा जा पादर हणंदा हां
इहा कई ना कुल जी गाल है छोरा मनु कद्दू त केडो कयो थई बाकी आई तो उठ जो उठ अम्मा केॾा घोड़ा त खोड़न इंसान उठ चङो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा नाने मेहराब वटि असांजा अञा 2.5 लख आहिनि ॿिनि खे विढ़ाइण में असांखे मिलंदो छा साबा जे सर मथो सदको वञो 5 रुपया भी मेरो कोन थींदो सब पैसा आस्ते आस्ते मोटी ईंदा समझो फकीर इए चयो न मां बि चवां त फकीर कंहिं मजबूरी खां सवा झुकी नथो सघे लाल कान जे न मामलो पुलिस में वञे हा नवाब खान जा त ॾाढा ॾिघा वो सी अजायो पासी पऊं सही थो चई सोबत फकीर मूं बि सॼी उमिरि उठनि खे चोराबा पराया पर नवाब खान मस्त उठाए कोॾो ई कोन थो खोड़े पर चाचा असां नवाब खान खे जेकॾहिं छुड़वा छॾियो न त असांजूं निंडूं आराम थी वेंदियूं निंडूं त नवाब खान आराम कयूं ॿियो कीअं कंदो लाल कान धक दुश्मन न विञाइजे पाण ॿिन्ही खां नवाब खान जबरो बि आहे त सघो बि आहे सोबत फकीर तोसां सलाह ई करण त आयो आहियां अहिड़ी का सलाह ॾे जो हिकिड़ो चकर नवाब खान गोॾा खोड़े बाक़ी झुल ऐं चोराबा ही लाल खान पाण ई पाराईंदुसि लाल खान मुंहिंजी सलाह इहा आहे ॿुधा फकीर जे सम्झ में आई त छो न मञींदुसि पाण खे जाबिर खान सां बि सुलह करणु खपे ऐं उन खां सलाह वठणु खपे थी सघे पाण सां उहो बि गॾिजी पे थोड़ी ताक़त ठही पवंदासीं जाबिर खान किथां ठहंदो असां सां त कतई कोन ठहंदो त मूंसां बि कोन पर जाबिर खान खे कंहिं न कंहिं फंद में फासाइणो बि ज़रूरी आहे ऐं फासंदो जाबिर त फासंदो पर जाबिर जो वॾो बि फासंदो सोबत फकीर जाबिर खान जी नज़र नवाब खान जी सॼी मिल्कत ते आहे असांखे कख बि कोन ॾींदो लाल खान मुंहिंजे नाले जी ख़बर अथई सोबत फकीर आहे नवाब खान खे झुकाइण खां पोइ अकेलो चापरू पाण खे छा कंदो उन खे बि झुकाइण पोइ मुंहिंजो कमु अथई मुंहिंजो छो त फकीर आहीं कई फंद ॼाणा थो हिकिड़ो फंद मां निकिरंदो ॿिए में फासंदो ॿिए मां निकिरंदो टे में फासंदो पर फासंदी ज़रूर मां सम्झी सोबत फकीर सलाह सफ़ा रूहारी आहे पर यार ॿिलीअ जी गिचीअ में घंटी ॿधिजे कीअं हलो सुबुह जो हली था जाबिर खान जो ताक़ ते वेहूं ॾिस फकीर फंद में केॾो फासे तुंहिंजो चापरू जेकी संगत जी सलाह पोइ हलो त हलो झूलेलाल कलंदर इहा ॻाल्हि कर मोमल जेकॾहिं मामा मीर मोहम्मद खे छॾे वई त पोइ मामा जो छा थियो छा थियो कुझु बि न थियो दुनिया जान जीअं हले पियो ईअं हलंदो मोमल केतिरो मामा मीर मोहम्मद सां गॾु रहे चाहे त सॼी ज़िंदगी मीर मोहम्मद सां रही सघे थी ऐं न चाहे त हिकु मिंट बि न न का धरती तुलंदी न को आसमान ई फाटी पवंदो अलाए केतिरो ज़ालूं मुड़ुसनि खे जॾहिं हली वेंदियूं आहिनि मोमल ते मयार कोन थी वाजिब बणिजे पर मामा मीर मोहम्मद जे दिल ते छा गुज़रंदी इहो सवाल जॾहिं तूं तलाक वरिती न पोइ फराज़ खां पुछजांइ मां तोखे ठीक तरह सां नथी ॿुधाए सघां छो जो मां औरत आहियां पंहिंजे वर वारी आहियां जोड़ी जुदा थियण वारे दर्द खे मां छा सम्झां सही था चओ जेकॾहिं मां हिम्मत ऐं हौसले वारी छोकिरी हुजां त फराज़ सां ज़िंदगी गॾु गुज़ारे सघां सही पई जाए ये सभु ॾुख ऐं रंजिशूं आरज़ी हूंदियूं आहिनि वक़्त सां गॾु ख़तम थी वेंदियूं आहिनि माण्हुनि सां रुगो हालातनि सां मुक़ाबिलो करण जी हिम्मत हुजे इन जो नालो ई त ज़िंदगी आहे जेके तूं सम्झी न सघीं ऐं जे सम्झी सघीं हा त आख़िरी साह ताईं पंहिंजे कयल फ़ैसिले ते क़ाइमु रही आहे मामा तूं ये सभु ॻाल्हियूं मुंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते थी करी न ऐं मूं वटि इहो तजुर्बो न हो तॾहिं मुंहिंजे मथां हिकु नाकाम औरत जो लेबल लॻी वियो तो वटि सोचण जे लाइ अञा वक़्तु आहे सोनू दीनो मीर मोहम्मद वारे मसइले त मूंखे मुछाए विधो आहे छा कयां हाजी बाबा
बाबा छा थो करे सघिजे? मीर मोहम्मद इलाज कराइण जे लाइ तयार ई न आहे। दीनो दीनो मोमल भी मूंखे सोनो वांगुरु ई आहे। उनजी जिंदगी भी बर्बाद करणी त न आहे न। बाबा साहिब मूंखे त मसइले जो को बि हल नज़र नथो अचे। दीनो मूं वटि इन मसइले जो हल मौजूद आहे। मूंखे सिर्फ़ इहा पक करणी आहे त मीर मोहम्मद जो इलाज मुमकिन आहे या न। हाजी बाबा मीर मोहम्मद जो जेकॾहिं तव्हांखे इलाज कराइणो आहे त कंहिं सुठे डॉक्टर खां करायो। दीनू बाबा तुझी नज़र में कोई अहिड़ो सुठो डॉक्टर आहे जंहिंखां मीर मोहम्मद जो इलाज कराए सघिजे? बाबा साईं खोड़ वॾा वॾा डॉक्टर आहिनि। अल्लाह में उम्मीद रखो, थी सके तो मसइलो हल थी वञे। दीनू इलाज त पोइ जो मसइलो आहे। थी सघे तो हुनजो मर्ज़ ला इलाज हुजे। बाबा साईं मां बि इहा ई ॻाल्हि थो करियां, उहो बि डॉक्टर ॿुधाए सघे थो। दीनू बाबा मूंखे मीर मोहम्मद खां वधीक फिक्र हुन न्याणी मोमल जो आहे। जे वाकई को मीर मोहम्मद सां अहिड़ो मसइलो आहे त पोइ मोमल खे हिन क़ैद मुआज़ात कराए छॾिजे।